श्रीमद भगवद गीता जी 17 अध्याय जो महात्म ध्यान सा श्रवण कयो भाई। भगवान शिव शंकर आशुतोष ओढ़र दानी भोलेनाथ महादेव भगवान चवंता हे पार्वती हाणे तव्हां श्री गीता जी 17 अध्याय जो महात्म बुधो। मंडलीक शहर में दुशासन नाले राजा हो, तह बे राजा सा शर्त रखी त जंहिंजो हाथी खटे यानी जीते वो धन खणंदो। ठीक है, उहा शर्त बे राजा खटी यानी उहा दुशासन न खटी। ये ॿियो दुशासन अथव, हो कोन्हे वो भाईयो, मताओ महाभारत वारो समझो, हा न। हे मंडलिक शहर वारो दुशासन वो हारजी हो। बे राजा शर्त खटी। केतरनि ॾींहंनि खां पोइ राजा दुशासन खे ख़बर पई त जेको हाथी उन हारायो हो सो हाथी मरी वियो। राजा खे ॾाढो दुख थियो। चवण लॻो हिकु त धन बि वियो, ॿियो हाथी बि मरी वियो। चओ हरे राम, धन त वियो पर हाथी बि मरी वियो। इन चिंता में राजा दुशासन भी मरी गए। समझो था भाई? हाँ, श्री कृष्ण गोविंद। राजा दुशासन भी इन चिंता में मरियो। जमदूतन के धर्मराज हुकुम दिनो त ही हाथी जे दुख में मरियो आहे। अंत समय इनके हाथी याद आई आ। अंतमती सा गति। तंहिंजे करे इनके हाथी जो ही जन्म जो। चओ हरे राम। हे पार्वती, वो दुशासन वञी करे हाथी थियो। हिनखे पंहिंजे पोएं जन्म जी ख़बर हुई त मां राजा होसि, हाणे हाथी थियो आहियां। इहो ख़्याल करे कुझु खाए बि न ऐं जार जार पियो रोए, जार जार पियो रोए। एतिरे में हिकिड़ो साधु आयो, महात्मा आयो। तंहिं राजा खे शास्त्र जो हिकिड़ो श्लोक ॿुधायो। राजा ॾाढो प्रसन्न थियो, ख़ुशि थियो ऐं चयाईंसि त हे पंडित कुझु घुर भेट। साधुअ चयो त मां वटि सभु कुझु आहे पर हाथी न आहे। एतिरो ॿुधी करे राजा वो हाथी जेको पिछले जन्म जो केरु हुयो, दुशासन, वो हाथी राजा उन साधुअ खे ॾेई छॾियो। चओ हरे कृष्ण हरे राम। भाऊ अची रही आहे न कथा समझ में? नथी अचेव भाऊ? न अचेव थी? अलाए हाणे त न पई अचेव, बसि हीअं कयो पहिरियों। हलो ठीकु आहे, वरी बि कोई प्रॉब्लम हुजे त पुछिजो मूंखां, भले पोइ पुछिजो कथा खां पोइ। हरे कृष्ण हे हरे। त राजा वो दुशासन जेको पिछले जन्म जो हाथी उन साधुअ खे ॾिनो। साधु हाथीअ खे वठी पंहिंजे घर आयो ऐं उनजे अॻियां बढ़िया खाधो विधाई, फल फूल विधाई, पत्ता विधाई, भोजन विधाई, पर हाथी खाए ई कोन। अरे केवल पानी पिए पियो, पानी पिए पियो ऐं उहो बि अखियुनि जे आंसुनि में कढी पियो छॾे। जल पिए पियो ऐं रोए पियो, पानी पिए पियो, रोए पियो। ॾिसो असां इंसान जो चोलो कीअं विञाए छॾींदा आहियूं। राजा हो, राजा पिछले जन्म में। राजा खे कहिड़ी कमी हूंदी आहे, लेकिन अॻिलो जन्म हाथीअ जो थियो। इन करे जेके चवंदा आहिनि न बुढ़ापे में भजन कंदासीं, उहे विया, उहे कॾहिं भजन न करे सघंदा। हे हरी। वीचारो न खाए, केवल जल पिए ऐं रोए।
तॾहिं साधुअ महावत खे घुरायो, चईंसि तन हाथीअ खे कहिड़ो रोग आहे भाई, दुख आहे, कष्ट आहे, खाए पीए नथो। महावत ॾिसी चयो त हिनखे कोई बि कष्ट कोन्हे। तॾहिं साधुअ अची राजा खे चयो त हीउ हाथी त कुझु खाए कोन थो पियो, वीचारो बुख ते वेठो आहे, रोए थो। राजा हकीमनि खे आणायो, उन्हनि बि ॾिसी करे चयो त हे तन सां स्वस्थ आहे, हिनखे शारीरिक दुख कोन्हे, हिनखे को मन जो दुख आहे। चओ हरे राम। कहिड़ो दुख आहे? मन जो दुख तन जे दुख खां बि वॾो थींदो अथव। तन जो दुख त लही वेंदो, हा न, 2 ॾींहं 4 ॾींहं हलंदो, ऐं निंड कंदा आहियूं त यादि बि न रहंदो आहे तन जो दुख। लेकिन मन जो दुख जेको हूंदो आहे, कई माण्हू जेके सत्संग न कंदा आहिनि पोइ ज़िंदगी भर दुखी रहंदा आहिनि। इन करे सत्संग जे दवा सां ई मन जा सभु दुख दूर थींदा आहिनि। हरे राम। छो जो सत्संग में ज्ञान अची वेंदो आहे, संसार कीअं पतो पइजी वेंदो आहे, शरीर कीअं पतो पइजी वेंदो आहे, मां केरु आहियां पतो पइजी वेंदो आहे। त दुख थियण जो कारण ई कोन्हे, आधार ई कोन्हे। छाजे करे दुख थींदो? न मां शरीर आहियां, न संसार कंहिंखे मिलियो आहे, न मिलंदो, न मिली थो सघे, न मिलणु संभव आहे। पोइ कंहिंजे लाइ रोऊं ॿुधायो? हिते कोई बि रहण वारो न आहे। असां ख़ुदि पंहिंजी तयारी त कई कोन्हे, पंहिंजो भजन भक्ति कयो कोन्हे, त वरी कंहिंजे लाइ रोऊं? कहिड़ा कहिड़ा दुख खणूं, मान जा, अपमान जा, धन जा, दौलत जा, हाँ, हार जा, जीत जा। ओ हो हे त सभु व्यर्थ आहे। इन तरह ज्ञान अची वेंदो आहे। तंहिंजे करे सत्संगी माण्हूअ खे कई बीमारियूं न थींदियूं, कई बीमारियुनि खां बची वेंदो आहे, प्रसन्न रहंदो आहे, आनंद में रहंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। राजा, इनखे तन जो कोई रोग कोन्हे, इनखे कोई मन जी बीमारी आहे, मन जो दुख आहे। तॾहिं राजा हाथी खे चयो त हे हाथी, तूं कुझु ॻाल्हाए त तोखे कहिड़ो दुख आहे? मालिक जे महिर सां, प्रभुअ जे नज़र सां अॼु हाथीअ ॻाल्हायो आहे। चयो त हे राजा, तूं वॾो धर्मात्मा आहीं ऐं मां वॾो पापी आहियां, ऐं ही साधु पुण्यात्मा आहे, मां त पापी आहियां, त पोइ हिन जे घर जो अन्न मूंखे कीअं पचंदो? राजा चयो त हे हाथी, हिन जो को उपाउ हुजे त ॿुधाए। तॾहिं हाथीअ चयो त हे राजा, ही ब्राह्मण देवता मूंखे श्री गीता जो 17 अध्याय पढ़ी ॿुधाए त मुंहिंजी मुक्ति थींदी। तॾहिं उन ब्राह्मण श्री गीता जे 17 अध्याय जो पाठ पढ़ी करे उन हाथीअ खे जीअं ॿुधायो त उन हाथीअ जी ओॾी महिल ई देह छुटी। देवताउनि जी देह ई पाए करे स्तुत करे पंहिंजे पोएं जन्म जी कथा उन हिन रीत ॿुधाई त हे राजा, मां बि पिछले जन्म में केरु हुसि? राजा हुसि, ऐं ॿिए राजा सां पंहिंजो हाथी लड़ायो, मुंहिंजो हाथी हारजी वियो, मुंहिंजो हाथी ऐं ॿियो धन बि उहो राजा खटी वियो। उन दुख में मूं शरीर छॾे ॾिनो। धर्मराज जे हुकुम सां मूंखे हाथीअ जो जनम मिलियो। तॾहिं मूं धर्मराज खे वेनती कई त मुंहिंजो छुटकारो कीअं थींदो? धर्मराज चयो त जॾहिं कोई श्री गीता जे 7 अध्याय जो पाठ पढ़ी तोखे ॿुधाईंदो त उन जे प्रताप सां तुंहिंजी मुक्ति थींदी। सो हे राजा, तव्हां ऐं हिन ब्राह्मण जी कृपा सां मुंहिंजी मुक्ति थी। हाणे मां वैकुंठ वञा थो। श्री महादेव जी चवण लॻा, हे पार्वती, ही 17 अध्याय जो महात्म मूं चयो। बोलो वृंदावन बिहारी लाल, श्री कृष्ण गोविंद। ॾिसो भाई, गीता जे केवल हिकिड़े महात्म 17 अध्याय जो की गीता जो केवल 17 अध्याय पढ़ी करे उन ॿुधायो त दुखी वीचारो जेको हाथी हो उनजी मुक्ति थी वई, वैकुंठ हली वियो। हाँ, केॾी वॾी ॻाल्हि आहे। न त पहिरियों इंसान ठहे, ब्राह्मण ठहे, भक्ति करे, भजन करे,
भगवान के पाए पर ॾिसो एडी शक्ति आ भगवान जे गीता में। इन करे रोज गीता जो अमृत पियूं, असां रोज लाभ वठूं भाई। 18 अध्याय में भगवान गीता जी महिमा ॿुधाईंदो, पंहिंजे भक्त जी महिमा, कि मां कंहिंखे सभिनि खां वधीक पसंदि कंदो आहियां। मुंहिंजो सभिनि खां वॾो भक्त केरु आहे? इहो 18 अध्याय में भगवान